कभी अहम ख़बर अव्हांखे ॾींदा हलूं। ख़ैरपुर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां गाॾियुनि जी फरोवारियुनि वारदातुनि में मुलविस गैंग खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मोटरसाइकिल चोरियुनि ऐं ॿिनि वारदातुनि में मुलविस ॾुआरियुनि जी गिरफ़्तारियुनि बैदि ॾोहनि में घटिताई आई आहे। SSP ज़फ़र इक़बाल मलिक इहा दावा कई आहे। तफ़सील वठंदासीं ख़ैरपुर मां शकील जामरी खां। शकील आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी शकील आगाह कजो, छा अपडेट्स आहिनि? शकील आवाज़ अचे पियो? नाज़रीन, असां कोशिशि कंदासीं शकील सां राब्तो बहाल करे सघूं। अव्हां ताईं ख़बर पहुचायूं पिया ख़ैरपुर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां गाॾियुनि जी फरोवारियुनि वारदातुनि में मुलविस गैंग खे गिरफ़्तार कयो वियो आहे। SSP ज़फ़र इक़बाल मलिक दावा कई आहे त मोटरसाइकिल चोरियुनि ऐं ॿियनि वारदातुनि में मुलविस ॾुआरियुनि जी गिरफ़्तारियुनि बैदि ॾोहनि में घटिताई आई आहे। हिकु बार ॿीहर राब्तो कयो आहे ख़ैरपुर में शकील जामरी सां। शकील आगाह कजो, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु, SSP ख़ैरपुर पंहिंजी ऑफिस में साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे इहो मौक़िफ़ अपनायो त ख़ैरपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां गाॾियुनि जी चोरियूं ऐं चोरियूं कंदड़ गैंग खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हिन हवाले सां वधीक चयो त 2 ॾींहं अॻु में ख़ैरपुर जे B सेक्शन थाणे जी हद मां राति जो देरि सां हिन गैंग जे माण्हुनि हिन गैंग जे ॾोहारियुनि पारां शौकत जामरी ट्रैक्टर पुर कयो, जंहिं खे जेको आहे ट्रेस कंदे ख़ैरपुर पुलिस शिकारपुर वारे इलाइक़े मां ट्रैक्टर हथ करे ऐं ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो, जिन जी निशानदही ते हिन गैंग में शामिल ॿियनि ॾोहारियुनि खे पिणु गिरफ़्तार कयो वियो आहे, जिन में ख़ैरपुर ज़िले मां गाॾियुनि जी फुर ऐं चोरी जी वारदातुनि जो एतराफ़ करे वरितो आहे। SSP ख़ैरपुर जो चवणु हो त ॾोहारियुनि वटां गाॾियूं पिणु हथु कयूं वयूं आहिनि ऐं हिन गैंग जे कुझु ॿियनि मफ़रूर जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पिणु छापा हया पिया वञनि। SSP जो वधीक चवणु हो त ख़ैरपुर ज़िले में अमन अमान जे हवाले सां ख़ैरपुर पुलिस कमु करे रही आहे। हिन जो वधीक चवणो त गुज़िरियल राति जेको आहे हिकु क़तलु थियो हो मौला बख़्श कलपोटर जो, उहो ज़ाती दुश्मनी जी बुनियाद ते थियण जो इंकशाफ़ थियो आहे। बहरहाल हिन जो चवणो त अमन अमान जे हवाले सां ख़ैरपुर पुलिस पंहिंजी भरपूर कार्रवाइयूं करे रही आहे। ठीकु आहे शकील, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।